अस्सलाम वालेकुम, दिस इज़ अब्दुल रऊफ़। वेलकम अगेन अवर यूट्यूब चैनल गुरु ऑफ MCQs। अॼु जो असांजो टॉपिक आहे त बीहक जूं निशानियूं। त ही टॉपिक असांजो SST टेस्ट ऐं कांस्टेबल जी जेका टेस्ट आहे त उन जे लाइ अहम आहे, जेका IBSTS जे थ्रू अनाउंस थियूं आहिनि वैकेंसियूं। त IBSTS पहिरियां बि हेड कांस्टेबल जी टेस्ट वठी चुकी आहे, त उन मां जेके हिन जी सिलेबस में 10 क्वेश्चन जेके हिन सिंधी ग्रामर जे हिसाब सां आहिनि, त पहिरियां बि हिननि बीहक जी निशान मां हिकु ॿ सुवाल ॾेई चुका आहिनि। तव्हां हुनजा पास पेपर चेक करे सघो था। त बीहक जी निशान मां असां पहिरियों पढ़ंदासीं त थोरो दम छाखे चवंदा आहियूं। थोरो दम जेको आहे जुमिले में किथे इस्तेमालु थींदो आहे। थोरो दम खे असां इंग्लिश में कामा चवंदा आहियूं ऐं हिन जी इहा निशानी आहे। जॾहिं कंहिं जुमिले में ॿ या वधीक साॻे क़िस्म जा लफ़्ज़ कमु आयल हुजनि त उन जे विच में थोरो दम असां इस्तेमालु कंदा आहियूं। जंहिं मिसाल मां लिखियो आहे त असलम कामा अली कामा माजिद ऐं रिहान होशियारु छोकिरा आहिनि। त हिते असां असलम अली ऐं माजिद जे विच में असांखे थोरो दम करिणो आहे, थोरो बीहणो आहे। ॿियो मां जुमिलो लिखियो आहे, जेकॾहिं तूं महिनत कंदे त थोरो हिते असांखे बि हिते कामा इस्तेमालु कंदासीं त कामयाबु थींदे। ॿियो असांजो आहे त अधु दम जंहिंखे असां सेमी कालन चवंदा आहियूं इंग्लिश में। इहा हिन जी निशानी आहे। त अधु दम सेमी कालन उते इस्तेमालु कंदा आहियूं जेको ॿ इंडिपेंडेंट क्लास खे पाण में मिलाईंदो आहे। इंडिपेंडेंट क्लास जंहिंजी माना मुकमल जुमिलो हुजे ऐं मुकमल माना हुजे ऐं जेको ॿिए क्लास ते डिपेंड न करे, त उनखे असां इंडिपेंडेंट क्लास चवंदा आहियूं। त मिसाल तौरु मां लिखियो आहे त बादशाह पंहिंजे अकुल सां मुल्क हलाए थो ऐं सिपाही उन लाइ विढ़े थो। त हिते असां सेमी कालन जेको आहे इस्तेमालु कंदासीं। ॿियो मां जुमिलो लिखियो आहे त असलम हिकु सखी शख़्स आहे। असलम हिकु सखी शख़्स आहे, हिन जो पीउ कंजूस आहे। हिते असां छा इस्तेमालु कंदासीं, कालन इस्तेमालु कंदासीं। हीअ माना जेको आहे ॿिनि इंडिपेंडेंट क्लास खे पाण में मिलाए थो। ॿ जुमिला जेके मुकमल माना में आहिनि। हे हिकिड़ो जुमिलो अलॻि मुकमल जुमिलो आहे, हे जेको ॿियो हिकिड़ो मुकमल जुमिलो आहे। त हिन जो पीउ कंजूस आहे। त हीअ ॿिनि जुमिलनि खे पाण में मिलाईंदो आहे अधु दम। ॿियो आहे त जॾहिं ॿिनि धार ख़्यालनि वारा इस्लाह गॾु अचनि त उते बि असां अधु दम जेको आहे सेमी कालन इस्तेमालु कंदा आहियूं। मां मिसाल लिखियो आहे त धण त धणी न त विकिणो खणी सेमी कालन, वार त फणी न त कूड़ाए खणी। त हिते बि असां छा इस्तेमालु कंदासीं, सेमी कालन इस्तेमालु कंदासीं। ॿियो असांजो टियों नंबर आहे असांजो दम, जंहिंजी निशानी हीअ आहे ऐं हिनखे असां इंग्लिश में कालन चवंदा आहियूं। त जंहिं शइ जे बारे में बयानु कजे त मोस्टली दम उते इस्तेमालु कंदा आहियूं जंहिं शइ जे बारे में, त उन जे बारे में डिफ़ाइन कयूं, उन शइ खे डिफ़ाइन कयूं, त उते असां दम इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं मिसाल तौरु आहे त कुर्सी काठ ऐं लोह जी ठहियलु आहे। त हीअ काठ ऐं लोह जी ठहियलु कंहिंखे डिफ़ाइन करे थो, इन पोएं खे कुर्सी खे डिफ़ाइन करे थो। हिते असां ॿियो आहे त जॾहिं का चवणी या कंहिं जा चयल लफ़्ज़ हूंदा आहिनि त उते बि असां कालन इस्तेमालु कंदा आहियूं, दम इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं मिसाल तौरु शाह साहब फरमायो आहे कालन, तती थधीअ कान्हे वेल विहण जी, कान्हे वेल विहण जी। त हिते बि असां इस्तेमालु छा कंदासीं, कालन इस्तेमालु कंदासीं, न दम इस्तेमालु कंदासीं। त पूरो दम जंहिंखे असां इंग्लिश में जेको आहे फुल स्टॉप चवंदा आहियूं, हीअ हिन जी छा आहे निशानी आहे। त जिते हिकु ख़्याल वारो जुमिलो पूरो थिए त उते असां पूरो दम इस्तेमालु कंदा आहियूं। तव्हांखे ख़बर हूंदी त जुमिलो जेको कंप्लीट थींदो आहे त हुनजे आख़िर में असां फुल स्टॉप जी निशानी हणंदा आहियूं। अली कहाणी लिखे थो, त हिते असां इहो हिकिड़ो मुकमल जुमिलो थियो ऐं मुकमल माना ॾिनई, त हिते असां फुल स्टॉप इस्तेमालु कंदासीं। ॿियो आहे त सवाल जी निशानी। तव्हां ख़बर आहे त सवाल जी निशानी जेको आहे कंहिंखां सवालु पुछण जे लाइ इस्तेमालु कई वेंदी आहे। त मिसाल तौरु छा अली आयो आहे, त इहो हिकिड़ो सवालु पुछे थो, त हिते असां
क्वेश्चन मार्क इस्तेमालु कंदासीं। इन खे इंग्लिश में क्वेश्चन मार्क चवंदा आहियूं, सवाल जी निशानी खे इंग्लिश में क्वेश्चन मार्क चवंदा आहियूं। ॿियो असांजी आहे निदा जी निशानी, जंहिंखे असां एक्सक्लेमेटरी मार्क चवंदा आहियूं इंग्लिश में। हीअ इन जी निशानी आहे। त एक्सक्लेमेटरी निशानी उते इस्तेमालु कंदा आहियूं जिते ख़ुशी, ग़म, ॾुख, अफ़सोस जी कैफ़ियत हुजे जुमिले में, त उते असां निदा जी निशानी इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं मिसाल तौरु मां लिखियो आहे त अफ़सोस अली इम्तिहान में नापास थियो, जी निशानी इस्तेमालु कंदासीं। ॿियो असांजो आख़िरी आहे त वाक जूं निशानियूं, जंहिंखे असां इन्वर्टेड कामा चवंदा आहियूं। त ही मोस्टली असांजी नरेशन में जेका आहे इन्वर्टेड कामा इस्तेमालु थी, रिपोर्टेड स्पीच में मोस्टली असां इहे इन्वर्टेड कामा इस्तेमालु कंदा आहियूं। त नरेशन जी हिकिड़ी असांजी रिपोर्टिंग स्पीच हूंदी आहे, ॿी रिपोर्टेड स्पीच हूंदी आहे। त रिपोर्टेड स्पीच में असां इहे निशानी इस्तेमालु कंदा आहियूं। त हीअ असांजूं हुयूं मेन जेके BA जूं निशानियूं असां डिस्कस कयूंसीं, छाकाणि त हीअ अहम आहिनि।